असां अमुन पसंद माण्हू आहियूं ऐं अमुन असांजी पहिरीं चूंड आहे, पर जेकॾहिं भारत ॿीहर बेवकूफ़ी कई त असांजो जवाबु पहिरियां खां वधीक शदीद हूंदो। DGI SPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जूं KP जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे शागिर्दनि सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त भारत सोचियो हो त असां हमिलो कंदासीं ऐं पाकिस्तान जवाबु न ॾींदो। अवां ॾिठो त पूरो पाकिस्तान बीठो रहियो। अल्लाह जे करम सां ही फौलादी भेट बीठी। भारत ऐं मोदी जे सॼे फ़र्ज़ी हिकमत अमली ग़लति साबित कई वई। ही क़ौम ऐं फ़ौज हमेशह खां मुतहद हुई ऐं मुतहद रहंदी। हुज़दार में स्कूल बस ते भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि जे हमले में ज़ख़्मी थियल वधीक 2 शागिर्दियाणियूं शहीद थी वयूं। शहीदनि जो अंग 8 थी वियो। शीमा इब्राहिम ऐं मुस्कान अस्पताल में इलाज हेठि हुयूं, जिन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। शहीदनि में 1 शागिर्द ऐं 7 शागिर्दियाणियूं शामिल। हुज़दार APA सानहे जे मासूम शहीदनि जी यादि में ताज़ियती मेड़ाको। सियासी, समाजी ऐं इंतिज़ामी शख़्सियतुनि समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि जी वॾे अंग में शिरकत। मेणबतियूं ॿारे शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे भेटा पेश। तक़रीब में बलूचिस्तान पुलिस जे दस्ते पारां शहीदनि खे सलामी। हुज़दार सानिहो बलूचिस्तान जी तारीख़ जो कारोबाब आहे। मासूम ॿारनि जे खून जो हिसाब वठिबो। मुक़ररनि जो ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 4 मुल्कनि जे सरकारी दौरे जे पहिरें मरहले में तुर्किया रवानो। वज़ीर आज़म सां नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ ऐं ख़ास मुआविन तारिक फ़ातमी बि गॾु मौजूद। वज़ीर आज़म 3 मई ताईं तुर्किया, ईरान, आज़रबाईजान ऐं ताजिकिस्तान जो दौरो कंदो। शहबाज शरीफ पंहिंजे दौरे दौरान चइनी मुल्कनि जी क़यादत सां ॿितरफ़नि लाॻापनि, ख़िते ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। शहबाज शरीफ पाक भारत छिकताड़ दौरान हिमायत करण ते दोस्त मुल्कनि जा थोरा मञंदो। वज़ीर आज़म दुशंबे में ग्लेशियर्स ते आलमी कॉन्फ्रेंस में शिरकत बि कंदो। सिंध जे वॾे वज़ीर पारां ॿारनि जे बहितर मुस्तक़बिल ऐं पोलियो जे ख़ात्मे लाइ चूंडियल नुमाइंदनि जे नाव ख़त। सैयद मुराद अली शाह MNAs, MPAs, मेयर्स, डिस्ट्रिक्ट काउंसिल्स, म्यूनिसिपल कमेटी ऐं टाउन कमेटी जे चेयरमैन खे धारदार ख़त लिखिया। वॾे वज़ीर जो चवणु हो त हू चाहे थो त समूरा चूंडियल नुमाइंदा ऐं ऑपोज़िशन मेंबर पोलियो मुहिम में किरदारु अदा कनि। पोलियो जो ख़ात्मो असां सभिनी जी क़ौमी ज़िम्मेवारी आहे। ख़त लिखण जो मक़सदु पोलियो जहिड़े ख़तरनाक बीमारी ख़िलाफ़ वधीक असराइता क़दम खणणु आहे। वालिदैन खे पाण ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। पोलियो टीम सां सरकार करणो पवंदो। पाकिस्तान सुपर लीग 10 जो टाइटल केरु खटींदो? लाहौर जे मैदान ते खेॾी वेंदड़ फाइनल में लाहौर कलंदर्स ऐं कोयटा ग्लेडिएटर्स विच में मुक़ाबिलो थींदो। ॿिए एलिमेंट्री में लाहौर कलंदर्स इस्लामाबाद यूनाइटेड खे हाराए PSL जे फाइनल में जाइ ठाहे वरिती हुई। सदर बि पाकिस्तान सुपर लीग जे फाइनल में शिरकत कंदो। सिंध, बलोचिस्तान ऐं ॾखण पंजाब जे केतिरनि ई ज़िलनि में शदीद गर्मी जी लहर बरक़रार। नवाबशाह गरम तरीन शहर 46 डिग्री जी गर्मी, 52 डिग्री महसूस कई वई। दादू ऐं सिब्बी में 47 डिग्री जी गर्मी, 50 सखर में 46 डिग्री जी गर्मी, 48 डिग्री महसूस थियण लॻी। हैदराबाद में 46 डिग्री जी गर्मी, 51 तुर्बत में 45 डिग्री जी गर्मी, 50 डिग्री सेंटीग्रेड महसूस थियण लॻी। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में गर्मी 45 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। गर्मी 44 डिग्री महसूस थी रही आहे। भावलपुर बन्नू में 48 डिग्री जी गर्मी, 42 कराची में 37 डिग्री जी गर्मी, 43 डिग्री महसूस थी रही आहे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां उज़्बेक हममनसब जो टेलीफोन ते राब्तो। ख़िते जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। अॻवाड़नि ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं कयूं। धुरियुनि विच में उज़्बेकिस्तान, अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान रेलवे लाइन मंसूबे ते पिणु ॻाल्हियूं थियूं। गुज़िरियल 2 सालनि में पाकिस्तान जो रेवेन्यू अटकल ॿीणो थी वियो आहे। पाकिस्तान जो रेवेन्यू 9.6 ट्रिलियन रुपयनि मां वधी 18 ट्रिलियन रुपया थी वियो आहे। IMF जो बयानु। आलमी मालियाती इदारे जे इख़्तियारनि मूजिबि रेवेन्यू में इज़ाफ़ो टैक्स ओगाड़े नए टैक्स ऐं मरकज़ी बैंक जी मदद सां मुमकिन थियो। भारत तरफ़ां पाकिस्तान खे आलमी सतह ते मुआशी तौरु कमज़ोर करण जूं साज़िशूं हिकु भेरो ॿीहर बेनक़ाब थी वियूं। भारत जे ॿीहर पाकिस्तान खे FATF लिस्ट में शामिल कराइण जी साज़िश। ज़रियनि मूजिबि भारत तरफ़ां FATF खे जेको डोज़ियर पेश कयो वियो, इहो बेबुनियाद इल्ज़ामनि ते ॿधलु आहे ऐं उन जो मक़सदु पाकिस्तान ते आलमी मालियाती दबाउ विझी तरक़ियाती मंसूबनि जे रस्ते में रंडक विझणु आहे। भारत पाकिस्तान जी इक़्तिसादी बहाली ऐं तरक़ी जे ख़िलाफ़ आहे।
इस्लामाबाद, रावलपिंडी समेत पंजाब के मुख्तलिफ शहरन में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। मुख्तलिफ वाक़िअनि में 12 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक, 153 ज़ख़्मी। सरकारी रिपोर्ट मूजिब सॼे पंजाब में 221 हादसनि में 12 ॼणा फौत थिया। 43 ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। 98 ॼणनि खे अस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो। रावलपिंडी में 14 हादसनि में 13 ॼणा ज़ख़्मी थिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पंजाब में तूफ़ानी बरसातुनि जे नतीजे में जानी ऐं माली नुक़सान ते ॾुख जो इज़हार। संदसि चवड़ाहट बरसात मुतासिर इलाइक़नि में बिना फ़र्क़ जे इमदादी सरगर्मियुनि लाइ समूरा दस्तियाब वसीला कुतबा आंदा वञनि। बरसात सबब शहरुनि खे पहुतल नुक़सान जे अज़ाले लाइ जामा मनसूबाबंदी करणी पवंदी। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जो शिकार आहे। समूरनि जी आलनि खे अपील करियां थो त अचो ऐं इमदादी सरगर्मियुनि में पंहिंजो किरदारु अदा कयो।